दर्द उन पीड़ा उन जदोजहद कुर्बानी जो उन में दास्तान है वो असांखे ज़रूरु पढ़णु घुरिजे। ऐं ख़ुशनसीब आहियां त मां पंहिंजे वालिद ताज जे घर में मूं जनमु वरितो ऐं उतां ई अॻु बि सियासी जेका तरबियत आहे मूं पंहिंजे वालिद साईं मां साईं हाफ़िज़ जोए मां चाचे मां ऐं साईं इब्राहिम जोए खां हासिलु कई ऐं फिक्री तौर ते आऊं साईं जीएम साहिब जो जेको आहियां वधीक जेको मुतासिर आहियां उनजी फिक्री निकिरी मां ऐं नज़राती तौर तां ऐं ख़ुशनसीब आहियां त मूं नंढी उमिरि में साईं जीएम साहिब खे ॾिठो ऐं आऊं सम्झां थो त असांजो समूरो ख़ानदान जेको आहे उनजो हिन तरफ़ जेको नारो आहे अदब ॾांहुं सियासत ॾांहुं तारीख़ ॾांहुं दुनिया जी आलमी सियासत ॾांहुं उहो साईं जीएम साहिब जे करे आहे। साईं जीएम साहिब फिक्री नज़राती तौर ते असांजो कीअं आहे ऐं रहबर आहे। हू न सिर्फ़ु सिंध जो पर मां सम्झां दुनिया जी उन्हनि मज़लूम क़ौमुनि जो हिकिड़ो अज़ीम अॻुवान आहे रहबर आहे कीअं आहे जंहिं हिकिड़ो आलम आश्कार हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे जेको पैगाम सिंध आहे ऐं उन पैगाम सिंध जो मक़सदु हिकु सिंध जी आज़ादी न आहे पर सिंध जी आज़ादी सां गॾोगॾु दुनिया जो अमुन आहे दुनिया जो भाईचारो आहे दुनिया जो हिकु ऐं ॿधी आहे ऐं दुनिया जी ग़ुलाम क़ौमुनि ऐं मज़लूम क़ौमुनि जी आज़ादी हुन में समायल आहे। त आउं सम्झां थो त मुंहिंजे वालिद साहिबु जेको आहे साईं जीएम साहिब जे हवाले सां जेको आहे नज़राती तौर ते फिक्री तौर ते साईं जीएम साहिब उन्हनि जो उस्ताद हो उन्हनि खां उहे मुतासिर थिया ऐं उन खां वठी करे अॼु ॾींहं ताईं हू पंहिंजी ज़िंदगी में जेको कुझु आहिनि उन्हनि जे